नाज़रीन, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस जी ॿुधणी हिकु बि जवाबदार पेश न थियो। अदालत SHO क्लिफ्टन खे जवाबदारनि खे नोटिस ते सख़्ती सां अमल दरामद कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी थी। तलब करण बावजूदि जवाबदारनि जी पेश न थियण ते अदालत पारां सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। अदालत अॻूणे DIG शुएब शुंडल, अॻूणे पुलिस अफ़सर वाजिद दुरानी, सऊद शरीफ़, शाहिद हयात ऐं राऊ मोहम्मद ताहिर समेत 19 जवाबदारनि खे तलब कयो हो। सिंध हाई कोर्ट पारां SHO क्लिफ्टन खे जवाबदारनि खे नोटिस ते अमल कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत केस में नामज़द जवाबदारनि खे 13 डिसंबर ते तलब करे वरितो आहे, जॾहिं त फ़ौत थी वियल जवाबदारनि जी बि तस्दीक़ करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधायो त अॻूणो पुलिस अहलकार शाहिद हयात, ज़ुल्फ़कार अहमद, आगा मोहम्मद जमील, सऊद शरीफ़, राऊ मोहम्मद ताहिर ऐं शबीर काइम खानी फ़ौत थी चुका आहिनि। अदालत हुकुम ॾिनो त केस में नामज़द जेके बि जवाबदार फ़ौत थी विया आहिनि उन्हनि जी तस्दीक़ करे रिपोर्ट पेश कई वञे। मीर मुर्तज़ा भुट्टो जे मुलाज़िम नूर मोहम्मद गोगा 2010 में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील दाख़िल कई हुई। वाक़ये खां पोइ हुकूमत ऐं मीर मुर्तज़ा भुट्टो जे मुलाज़िम नूर मोहम्मद गोगा जी मदियत में बि केस दाख़िल कया विया हुआ।